डीएसपी मटियारी शाहनवाज मेमण पारां सहाफ़ियुनि सां ढंगो रवैयो अख़्तियार करण वारे अमल ख़िलाफ़ कलम धड़ियनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे हुकूमत खां खेसि फौरी हटाइण जी घुर कई आहे। डीएसपी मटियारी शाहनवाज मेमण पारां 6 मुहर्रम उल हराम जे मातमी जुलूस जी कवरेज दौरान मटियारी मीडिया हाउस जे सहाफ़ियुनि सां ढंगो रवैयो अख़्तियार कंदे खेनि धमकी आमेज़ लहजे में ॻाल्हायो। अहिड़े रवैये ख़िलाफ़ मटियारी जे सहाफ़ियुनि पारां शौकत मेमण, बाबू ख़ासखेली, ज़मीर ख़ासखेली, रियाज़ चांडियो, कामरान मेमण, वकील मेमण, अब्दुल गफूर मल्हा, बाबू महमूद, अली फैज़ान, शरीफ विघियो, शबीर मल्हा जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। और मौक़े ते सहाफ़ियुनि जो चवणु हो त 6 मुहर्रम उल हराम जे मातमी जुलूस जी कवरेज दौरान सिक्योरिटी जे हवाले सां मौक़िफ़ मालूम करण ते डीएसपी मटियारी शाहनवाज मेमण मीडिया हाउस जे सहाफ़ियुनि सां ढंगो ऐं धमकी आमेज़ रवैयो अख़्तियार कयो। हुननि जो त हिकु पुलिस ऑफिसर पारां फ़र्ज़ जी अदायगी कंदड़ सहाफ़ियुनि सां अहिड़ो रवैयो कंहिं बि सूरत में क़ाबिले क़बूल नाहे। अहिड़े अमल जी सख़्त मज़म्मत कंदे डीएसपी शाहनवाज मेमण खे फौरी तौर हटाइण जो मुतालबो कयूं था।